नाज़रीन, कोटड़ी में टेलीग्राफ के रहवासी हाकिम शोरो की ज़मीन ऐं हारी कैंप के रोड रस्तनि जा लंघ बंद करण वारे अमल ख़िलाफ़ हारी कैंप के रहवासी मर्द तोड़े औरतुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे एजाज़ मुग़ल। कोटड़ी जे टेलीग्राफ लंघ हारी कैंप में रवासिन की ज़मीन ते बासनि पारां बग़ैर इंतजामिया जे ज़मीन की माप करे ज़मीन जा लंघ बंद करण वारे अमल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे करने चाह रहे ने जासीन बुरफत है और बिल्डर है, तो ये कोई भी इधर कोई भी हादसा हुआ हमारे साथ या हमारे भाइयों के साथ जितनी हमारी होमो रैट की टीम है, तो ये इनके जवाबदार होगा फिर अपना मलक साहब। कल जो है बगैर परमिशन के बगैर नोटिस के आया ज़बरदस्ती माप करने की कोशिश ज़बरदस्ती कब्जे करने की कोशिश भी कई भी वने। असी बिरादरी असां जेके लेबर असां तकरीबन सब असां गॾु आहियूं। माफिया पंहिंजी ज़बरदस्ती सिटी ठाहिण चाहिनि था, इन जे करे मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे त ग़रीबनि सां नाइंसाफ़ी न कई वञे, ग़रीबनि सां हक़ कयो वञे ऐं कंहिंजी ज़मीन ते या कंहिं ग़रीब जे गलियुनि रोडनि ते इन्हनि ते मतिलबु कब्ज़ो न कयो वञे। जेको हिन ज़मीन में डोड़ंदा रहिया हिते जहिड़ो त वॾो इम्कान पैदा थी वियो जेके असां जेको ख़बर तहमुल सां उनखे कंट्रोल कयो ऐं जहिड़े खे तारियो। कैमरामैन इम्तियाज़ हुसैन सां गॾु एजाज़ मुग़ल, धरती न्यूज़, कोटड़ी।